क़ौमुनि जी जोड़जक बाबति ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में आउं रुख सिंधी अव्हां सां मुख़ातिब आहियां। अॼु पाण सियासी कारकुननि समेत शागिर्दनि जे लाइ तरबियती कोर्स जे सिलसिले जी 6हीं कड़ीअ हेठि इन ॻाल्हि ते बहस कंदासीं त दुनिया में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते क़ौम जा कहिड़ा ग़लति तस्वर जोड़िया विया ऐं ग़लति वसफ़ूं ऐं तशरीहूं बयानु कयूं। अॼु पाण मज़हब जे बुनियाद ते क़ौम जे ग़लति तस्वर बाबति बहस कंदासीं। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां अॻु दोस्तनि खे भाउरनि ऐं भेनरुनि खे गुज़ारिश कजे थी त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा रहनि, असां वीडियोज़ पंहिंजे साथियुनि ताईं शेयर कंदा रहनि जीअं असां मालूमाती वीडियोज़ ऐं ख़्याल तसलसल सां अव्हां ऐं अव्हां जे दोस्तनि ताईं पहुचंदियूं रहनि। तो दोस्तों, फिस्ताई नज़रे साज़न दुनिया के पोइते पियल मज़लूम क़ौमुनि के माण्हुनि खे ज़हनी तौर मफलूज करे हिननि खे वर्गलाए ऐं बताल बनाए खेन ज़हनी ग़ुलाम बनाइण लाइ अनेक नज़रिया घड़िया आहिनि। हिननि क़ौम जो सही ऐं सचो तस्वर माण्हुनि खां लिकाए पंहिंजे तबक़ाती मुफ़ादनि जे ख़ातिर उन्हनि खे मज़हबी बुनियादनि ते हिक क़ौम जो तस्वर ॾिनो आहे, जॾहिं त मज़हबी हिक जहिड़ाईअ जो माण्हुनि जे क़ौमी गुरूहनि सां को बि वास्तो न हूंदो आहे। सिंध जा माण्हू हिंदू मज़हब जो हूंदे बि सिंधी क़ौम जो फ़र्दु हूंदो आहे ऐं वरी इहो मज़हब छॾे मुसलमान थियण खां पोइ बि सिंधी हूंदो आहे। हू हिंदू मां मुसलमान ऐं मुसलमान मां ईसाई त थी सघे थो, पर सिंधीअ मां कुझु ॿियो थी नथो सघे। इहा हिन जी पैदाइशी सुञाणप ऐं निशानी आहे। इन करे मुख़्तलिफ़ इंसानी गुरूहनि खे मज़हब जे हिक जहिड़ाई जे बुनियाद ते हिक क़ौम तस्वर करे नथो सघिजे, छो जो क़ौमूं मज़हबी हिक जहिड़ाई जे बुनियादनि बदिरां लिसानी ऐं वतनी बुनियादनि ते तश्कील वठंदियूं आहिनि। मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ फ़र्द सिर्फ़ हिक मज़हब जे करे हिक क़ौम बणिजी न सघंदा आहिनि। को बि माण्हू हिकु मज़हब छॾे को ॿियो मज़हब इख़्तियार करण सां राति विच में जुदा क़ौम जो फ़र्क़ थी नथो सघे। हिकु गॾियल मज़हब रखंदड़ माण्हुनि खे हिक क़ौम जा फ़र्द न पर हिक मिलत या उमत जा फ़र्ज़ कोठबो आहे। इन करे उमत ऐं क़ौम में फ़र्क़ु करणु खपे। दुनिया में नज़रियाती बुनियादनि ते क़ौमनि जी तश्कील जो हुरबो मुकमिल तौर ते नाकाम थी चुको आहे। क़ौम जे इन ग़लति तस्वर 20वीं सदीअ में टीं दुनिया जे मुल्कनि में ख़ासि तौर ते ज़ोर वरितो। मुस्लिम क़ौम जे बुनियाद ते नारो हणी फिस्ताई क़ुवतुनि समाजी तज़ादनि जे वजूद खां मुंहुं मोड़े नंढियुनि ऐं कमज़ोर क़ौमुनि जे अवाम जो असली मसइलनि तां ध्यानु हटाए मंझिन मज़हबी तअस्सुब, कटरपणे ऐं नफ़रत खे हवा ॾिनी, उभारियो, मज़बूत कयो। इन ई बुनियाद ते पुठिते पियल क़ौमुनि जे इस्तिहसाल ऐं फुरलुट लाइ मैदान हमवार कयो। क़ौम जे इन मज़हबी तस्वर खे पाकिस्तान, भारत, इसराइल ऐं इंडोनेशिया में घणो इस्तेमालु कयो वियो आहे। 1947 में बरे सग़ीर जे मक़ामी हिंदू सरमाएदारनि ऐं मुस्लिम जागीरदारनि पंहिंजे तबक़ाती मुफ़ादनि जे बचाव लाइ ऐं हितां जे क़ौमुनि जे पोरियत अवाम में पैदा थींदड़ इतिहाद
ऐं यकजहती खे कमज़ोर ऐं नाश करण लाइ मज़हबी बुनियादनि ते क़ौम जे तसवर खे हथी ॾिनो। हिंदू ऐं मुस्लमान धार क़ौमुनि जो राग आलापे बरे सगीर जो विरहाङो करायो ऐं माण्हुनि जी खूनरेज़ी कराई। विरहाङे बैदि हिंदू सरमाएदार त इन क़ौमी तसवर खे रद्द करे छॾियो, पर हितां जे मुस्लिम जागीरदारनि ऐं कामोराशाही पंहिंजे तबक़ाती मुफ़ादनि ऐं हितां जे पुठिते पियल ऐं कमज़ोर क़ौमुनि जे इस्तिहसाल ऐं फुरलुट खे जारी रखण लाइ उनखे वधीक सघारो कयो ऐं इन लाइ केतिरा ई जवाज़ घड़िया। पर आख़िरकार मुस्लिम क़ौम जो तसवर अॻिते हली ग़लति साबित थियो, पर अॼु सूधो बरे सगीर में के धुरियूं उनखे जीआरण लाइ कोशिशूं करे रहियूं आहिनि, जतन करे रहियूं आहिनि। मुसलमान मज़हब जे बुनियाद ते न कॾहिं मुतहद ऐं न हिकु क़ौम रहिया आहिनि। तारीख़ जे कंहिं बि दौर में मुस्लिम क़ौम जे नाले सां का बि हुकूमत कान ठही आहे। इन करे इहो तसवर तारीख़ जे बुनियादनि ते ग़लति हो। इन नज़रिए तहत पाकिस्तान में रहंदड़ हिंदुनि, ॿुधनि, कुस्ताननि ऐं ॿियनि मज़हबनि जे माण्हुनि खे अलॻि क़ौम मञणो पवे ऐं जमहूरियत जी तक़ाज़ा इहा हुई त हिननि खे बि क़ौम हुजण जे बुनियाद ते अलॻि हुकूमती निज़ाम ठाहिण ऐं अलॻि रियासत ठाहिण जो हक़ ॾिनो वञे। मुस्लिम क़ौम जे बुनियाद ते हिंदुस्तान जे मिड़ी मुसलमाननि खे हिकु हंधि गॾु करणो हुयो ऐं अहिड़ी तरह बरे सगीर जे मिड़नी क़ौमुनि खे मज़हबी बुनियादनि ते विरहाए ॿुधनि, क्रिस्ताननि, हिंदुनि, सिखनि ऐं मुसलमाननि खे जुदा जुदा वतन हासिल करे ॾियणा हुया, जंहिं करे हू ही खितो चूं चूं जो मुर्गो बणिजी पवे। मुस्लिम क़ौम जे मज़हबी क़ौम जे इन तसवर तहत ॿियनि मुल्कनि जे मुसलमाननि खे पाकिस्तान अंदरि राज इख्तियार करणु, कारोबार करणु, फैक्ट्रियूं लॻाइणु ऐं ज़मीन ख़रीद करण जो हक़ हासिल थिए हा। जेकॾहिं इन नज़रिए तहत क़ौमुनि जी तश्कील कजे हा त मज़हबी बुनियादनि ते सॼी दुनिया खे विरहाइणो पवे हा ऐं हिकु मज़हब जे माण्हुनि खे हिकु हंधि रहण जो बंदोबस्तु करणो पवे हा। ॿियो त जॾहिं को माण्हू मज़हब तब्दील करे हा त खेसि ॾेह नेकाली ॾेई संदसि हम मज़हब मुल्क में उमाणियो वञे। असल में मज़हबी बुनियादनि ते क़ौम जो तसवर गॾियल क़ौमुनि जे इदारे जे क़ौमुनि बाबति उसूलनि जी इनहराफ़ी कंदड़ हुई। इन्हनि मथियुनि सबबनि करे मज़हबी बुनियादनि ते क़ौम जी जोड़जक निहायत ख़तरनाक ऐं क़ौम जे जदीद उसूलनि तहत ग़लति आहे। पर पोइ बि के धुरियूं इन हवाई ॻाल्हि खे ज़ोर वठाइण में रुधल आहिनि, जिन में पाकिस्तान ऐं इसराइल जूं सफ़ा और इज़त पसंद धुरियूं अची वञनि थियूं। महिरबानी।